चए थो साईं पिटको भई क़ुरान मूं साबित आहे सक़हा वक़ालत अजूज़ुन अक़ीम। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे अची करे फ़रिश्तनि ॾिनी ख़ुशख़बरी मुबारक हुजे पुटु ॼमंदो त कुराड़ी बीठी ही इब्राहिम अलैहिस्सलाम जी घर वारी उन हीअं कयो आई मुठिय से औरतुनि जी आदत हूंदी अथव हीअं हथु हणंदियूं नी हीअं गिटे ते आई मुठिय से हाणे कुराड़ी संडे आउं ॼणींदसि मुंहं ते हथु हई इहो आहे ऐं क़ुरान चए थो फ़ज़हकत इम्राअतुहु क़ाइमतुन फ़ज़हकत खिली ॾिनई खिली बि सही ऐं ईअं चई आई मुठिय से हाणे मां ॼणींदमि कुराड़ी संडे हितां था चवनि इहो पिटको कई भई त मां जेका उहा ॻाल्हि कई त अकुल खां अंगूठो आहे उहा ॻाल्हि सही न यानी मुबारक मिली आहे त तव्हां यको घुरंदा हो तव्हांखे हाणे पुटु ॼमंदो त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे की न पिटके जी ॻाल्हि आहे ॻाल्हायो त हाणे चई इन ते पिटको कई ॿियो त क़ुर में साफ़ पर ज़ाहिकत खिली बि नहीं त पिटके में खिलबो आहे मुंहं ते हथ जो हई त बसि पिटको थियो न अलाए इहो पिटको थो कोन्हे मख खे ईअं कई कोन पिटको आहे हिन वटि मूंखे अमरा पियो चए साईं पिटको छो न कयूं मां चयो भली कयो तव्हां कई छॾियो आहे चए न साईं न हूअं हूअं मूं चयो हूअं छा मुस्लमाननि खे मनो आहे चए न साईं मख जो कंदी आहे मख जाते वेहे उते मुंहं मथो पिटींदी आहे ॾिठो अथव मूं चयो बराबरि यार कंदी आहे पर हिकिड़ी माखीअ जी मख आहे ॿी आहे गंद वारी मख आहे माखीअ वारी पिटको न कंदी आहे गंद वारी कंदी आहे जंहिंजे वात में क़ुरान वारी माखी आहे इहो त पिटको न कंदो जंहिं वटि गिला वारो गंद आहे उहो भली कंदो ॻाल्हि सम्झ में आयो अब हाणे हीअ आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी घर वारी जो हीअं मुंहं ते हथु हणणो ताजुब में जेको मां थो चवां ताजुब में उहो क़ुरान में आहे قالوا تعجبين من امر الله رحمة الله وبركاته عليكم اهل البيت انه حميد مجيد جمل هن موت هتن اي مخيس يا ويلتا عليتو اي مخيس ما جنيتم وانا عجوز ما تجور قراريا وهذا بعلي شيخا اي موار مرس بصفا جور قرارو ها اسا جنينداري उन महिल उन्हनि चयो ताजबीन मिन अमरिल्लाह अलाह जे मामले खां अजब थी करी त उहा अजब पई करे अजब खे पिटको चइबो आहे